जेकॾहिं बाबा तुंहिंजे तरफ़ खां हा आहे त पोइ तुंहिंजो सौटु अचे त मां हुनखे चवां मङणी तयारी करे। पप्पा मां त वरी बि इहो ई चवंदसि त कुझु टाइम मूंखे मोहलत ॾियो त मां सौट खे परखियां। छोकिरी हिते बि न आहे पहुती, शहर मां बि निकिरी वई, सॼे रस्ते सां तव्हां हुनजी जांच बि कंदा आया आहियो, पोइ बि तव्हांखे का ख़बर पइजी न आहे सघी। मुंहिंजियूं ख़ुशियूं त मुंहिंजे माइटनि सां आहिनि। उते सवाइ बुखनि ऐं बदहाली जे ॿियो रखियो ई छा आहे? मूंखे बुख ऐं बदहाली क़बूल आहे, पर मां हिते नथी रही सघां। अदा मां तोखे हथ जोड़े थी चवां, कीअं बि करे तूं असांजी साहेड़ी खे ॻोल्हे हिते वठी अच। अदा हुन खां सवाइ त असांजो पल बि हाणे नथो गुज़रे। तव्हां मूंखां पुछो आहे त मुंहिंजी इन दिलि जे मथां छा थो गुज़रे। अबाणनि जी उकीर हुनखे शहर जे रोशन में वेहण न ॾिनो, खणी उॾाम कयई। पर हाणे मालिक साईं खां दुआ आहे त ख़ैर सां हिते पहुचे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।